किताब मूंखे मिलियो हो इंडियन विमेन थ्रू द एजिस। वो इंडियन लफ्ज़ हो सॼे सब कॉन्टिनेंट के हवाले सां, जंहिंमें सिंध बि इंक्लूडेड हुई। उनमें जॾहिं मूं पढ़ियो सिंध जे बारे में त तमामु सुठियूं पॉज़िटिव शयूं लिखियल हुयूं। ऐं उते जीअं तव्हां सभई पढ़ियल लिखियल माण्हू आहियो, तव्हांखे ख़बर आहे त मादरी समाज या मैट्रिकल सोसाइटी हुई, जिते औरत जी तमामु वॾी इज़त हूंदी आहे। औरत खे देवीअ जो दर्जो बि ॾिनो वेंदो आहे, उनजी पूॼा बि कई वेंदी आहे ऐं उनखे मुख़्तलिफ़ सिम्बल्स जे ज़रिए हाईलाइट कयो वेंदो आहे, जंहिंमें माता देवी, धरती माता, इहे सभु तस्वुर मौजूदु हुआ ऐं इहे सिंध जे हवाले सां हुआ। जॾहिं वरी थोरो पोइ ते आयसि ऐं पोइ मूं पाण रिसर्च कई सिंधी सोसाइटीअ जे हवाले सां, त आख़िर इहा सोसाइटी एतिरी हद ताईं औरत जी इज़त कंदड़ सोसाइटी यकदमि एतिरी तब्दील कीअं थी वई। ऐं असांजे वेझे माज़ीअ में तव्हां में जेके असांजी उमिरि जा हूंदा उन्हनि ॿुधो हूंदो त असां चवंदा आहियूं त न्याणी सत क़ुरान। हूअं मज़हबी तौर ते असां तमामु घणा ॾिसंदा आहियूं, माण्हू एतिराज़ कंदा आहिनि त इहो त ॾाढो अजीब जुमिलो आहे, पर इन ते असां मूं कॾहिं कंहिंखे एतिराज़ कंदे कोन ॾिठो आहे ऐं सभु कुझु चवंदो आहे हा वाकई न्याणी सत क़ुरान। असांजे कल्चर में ईअं बि हूंदो हो त न्याणियुनि मेड़ वठी वञण सां खून माफ़ थी वेंदा हुआ। घर आई जेतिरी न्याणी त सभु रुसामा विसारे छॾिबा हुआ। इहे सभु पॉज़िटिव शयूं हुयूं। पोइ वरी इहे गाना, इहे गीत बि तव्हां ॿुधा हूंदा त छो थे जड़ी अहिड़ियूं धीअर अमां, धीअर परायो धण अथई धीअ मां। लफ़्ज़ धण में तव्हां ॾिसो, ऐं मूं उन एंथ्रोपोलॉजिकल स्टडीज़ में इहो लफ़्ज़ धीअर न पर तमामु पुराणो ॾिठो त धण लफ़्ज़ जेको पाण इस्तेमालु कंदा आहियूं जानवरनि जे, माल मवेशी चवंदा आहियूं, माल पाण चवंदा आहियूं। इन्हनि लफ़्ज़नि खे तव्हां ॾिसो त माल सिर्फ़ु असीं जानवरनि खे कोन चवंदा आहियूं, पर माल मेड़ण या पैसे ॾोकड़ खे बि चवंदा आहियूं। धन जेको आहे, धन लफ़्ज़ जानवरनि जे मेड़ खे बि चइबो आहे ऐं धन लफ़्ज़ जो तव्हां ॿुधो हूंदो, धन दौलत, उनखे बि चइबो आहे। इहे सभु शयूं हिक ॿिए में रिलेट कनि थियूं ऐं इन ई तरीक़े सां जेको जंहिं माण्हू वटि वधीक माल हूंदो हो, वधीक धन हूंदो हो, उहो अमीर शाहूकार हूंदो हो। हाणे उन हिसाब में जॾहिं असीं औरत खे या छोकिरी खे चऊं था त धीअ धण, अमां धीअ धण आहे, थोरो संभाले हले, ईअं बि चइबो आहे। त इहो लफ़्ज़ धण छो उन माल सां छो मिलाए छॾियो? त इन मां तस्वुर इहो उभरियो त आस्ते आस्ते वक़्तु गुज़रण सां औरत खे पंहिंजी मिल्कियत बनाइण जो जेको तस्वुर उभरियो, उन में उहा धण थी पई ऐं उहा धण एतिरी हद ताईं उनखे पंहिंजो काबू में रखण जी कोशिशि कई वई। मतां जीअं दौलत खे काबू कबो आहे, तीअं उन मिल्कियत खे काबू करण जी कोशिशि कई वई। ईअं थींदे थींदे औरत जी हैसियत जेका समाज में आहे, उहा इनफरादी शख़्सी हैसियत ख़तमु थींदी वई ऐं असां वटि पोइ उनखे पंहिंजे घर जे अंदरि काबू रखण जे लाइ रस्म रिवाज पैदा थिया, जंहिंमें तव्हां ॾिठो हूंदो त चवंदा आहिनि सिंधीअ में त अदा पंहिंजे घर में खॾ हुजे त ॿुहर ॿाहिरि छो उछिजे। इहो कॾहिं चइबो आहे जॾहिं छोकिरीअ जी शादी पंहिंजे ख़ानदान में कराइणी हूंदी आहे, जीअं माल मिल्कियत विरहाइजी न वञे। त छोकिरी ॿुहर आहे, ॿुहर सां हुनखे यानी किचिरो जेको ॿुहारबो आहे उन सां हुनजी तशबीह ॾिजे थी ऐं उहा जेकॾहिं खॾ घर में हुजे त उन में पूरजे। तस्वुर त ॾिसो न, वरी चवंदा पंहिंजो मारींदो त छांव में विझंदो, पर आख़िर असां इहा इजाज़त कंहिंखे छो ॾियूं त पंहिंजो मारे? उहो मारणु क़बूल आहे, भले पंहिंजो आहे, मारणु क़बूल आहे। पंहिंजो मारींदो त छांव में उछलाईंदो, मरी वेंदी त पोइ छांव छा ऐं उस छा? इहे ॿई हुनजे लाइ बराबरि आहिनि। मुर्दा जे लाइ त उस ऐं छांव जो फ़र्क़ु न आहे। त तव्हां उन न्याणी सत क़ुरान खे हिकिड़े ॾींहुं उन हैसियत में वठी था अचो जॾहिं हुनखे मारे ऐं तव्हां उस ऐं छांव में उछलाइण जी ॻाल्हि था करियो। त इहो असांजे कल्चर में एतिरी हद ताईं ख़राबी चओ उनखे या तव्हां उनखे चओ त बिल्कुलु नफ़रत जो बि करे छॾियो आहे। सोचो त असांखे मूं जॾहिं
70 जे ॾहाके में सुगड़िन सथ जे नाले हिकिड़ो पेज शुरू कयो हो हिलाल पाकिस्तान अख़बार में, जंहिंजो ज़िक्र नूरुल हुदा शाह कयो। उन वक़्तु बि मुंहिंजो इहो ई ख़्यालु हो त असां औरत जी हैसियत जेका आहे उनखे मथ भरो करे असांजी छोकिरियुनि जे लाइ रस्ता खोलियूं। ॿ शयूं तमामु घणियूं ज़रूरी हूंदियूं आहिनि, हिकिड़ा हक़ ऐं ॿियूं आज़ादियूं, जेके असांजी औरत खे तमामु घटि हासिल हुयूं। पर ऐं जीअं आउं सम्झां थी त हिकिड़ो 70 जे ॾहाके वारो दौरु जेको भुट्टे साहिब जो दौरु चई सघूं था असां सिंध जे हवाले सां, उहो वॾो असांजे लाइ रिनेसां नई सुजाॻीअ जो दौरु हो। छो जो वन यूनिट टुटो हो, घणो करे माण्हू शहरनि में आया ऐं कराची ख़ासि करे आया त उन्हनि में वॾी तब्दीली आई, त उन रिनेसां असां में वॾी तब्दीली आंदी। ऐं उहो ई दौरु आहे जंहिंमें इहे असां पेज कढिया, रिसाला कढिया, सोजरो रिसालो निकिरंदो हो, उन में बि आउं हूंदी हुअसि। ऐं असां महताब बि उन ज़माने में टेलीविज़न ते ईंदी ऐं असांजे घरनि में आम तरह सां इहा डिस्कशन थींदी त जेकॾहिं सिंधी छोकिरियूं टीवी ते न वेंदियूं त भला केरु वेंदो, भला केरु नथो